अवांखे अपडेट कयो अहम ख़बर आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां क़ौम खे पाकिस्तान डे जूं वाधायूं ॾिनी वयूं आहिनि। अहम ख़बर आहे। अवां शेयर कंदासीं बानी हिकु अहिड़े वतन जे क़याम लाइ अणथक महिनत कई आहे जिथे आज़ादी इंसाफ़ ऐं बराबरी जो राज हुजे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। पाकिस्तान डे मुल्क जे बानियुनि जी जदोजहद ऐं तरक़ी तरफ़ असांजे इज्तिमाही सफ़र खे सलाम पेश करण जो ॾींहुं आहे। मुंहिंजी पार्टी मुल्क जे बानियुनि जे नज़रियनि ख़ासि करे क़ाइदे आज़म जे विजन जी पासदारी लाइ भरपूर अज़म सां गॾु बीठल आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां क़ौम खे पाकिस्तान डे जूं वाधायूं ॾिनियूं। अवांखे अपडेट कयूं पिया। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त 23 मार्च ते क़ौम मुल्क जे बानियुनि जी दूरअंदेशी कुर्बानियुनि ऐं अज़्म खे ख़िराज अक़ीदत पेश कंदी आहे। मुंहिंजी पार्टी मुल्क जे बानियुनि जे नज़रियनि ख़ासि करे क़ाइदे आज़म जे विजन जी पासदारी लाइ भरपूर अज़्म सां गॾु बीठल आहे। अॼु हिन अहम दिहाड़े ते असां पंहिंजे शहीद क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो खे अज़्म खे ख़िराज अक़ीदत पेश करियूं था।